जी नाज़रीन इन वक्त मां मौजूद आहियां मीरपुर ॿरड़ो भरिसां ॻोठ महबूब अली चना लिंक रोड ते ही रोड जेको आहे त 150 ॻोठनि खे लॻभॻि मिलाईंदो आहे पर ही गुज़िरियल केतिरनि सालनि खां ई ज़बून आली जो शिकार आहे। हितां ॻोठणनि खे अचण वञण में वॾी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो थो पए। इन हवाले सां असां ॻोठणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असां अर्ज़ु कयूं था असांजो लाल भट्टी खां महबूब चने ताईं या हेठि जीअं ॻोठ पोयां जेके बि आहिनि असांजो रोड ॾिसो तव्हां पाण जेको बि वसा वारा अचनि था हिते घुमनि था पिया। जे अगरि असांजो हे रोड ठही मिले असांजी महिरबानी इनायत थी वञे कंहिं बि आला ऑफिसर जी आला इदारनि में जेके बि वेठा आहिनि असांजी अपील आहे उन्हनि में असांखे रोड ठही मिले। असांखे वॾी तकलीफ़ आहे रोड जी हिन टाइम तक़रीबन 3-4 साल खां ईअं ई पियो आहे। पाण ॾिसनि था पिया जीअं मिसाल में हिनखे नज़रअंदाज़ कयो वञे थो ख़बर न आहे या मथां अचे थो कुझु या खाधे था वञे कहिड़ो बि थिए थो। बहरहाल असांखे महिरबानी करे हेठां रोड खे तक़रीबन इलाही अर्सो थी वियो आहे ऐं रोड ठहियलु हुयो पहिरियों कुझु न कुझु बहितर हुयो। उन खां बाद में दुबारा ठहियो त रहंदो अञा बि बेकार थी वियो आहे। सफ़ा माना रोड ख़राबु थी वियो आहे। इलाही वॾी तकलीफ़ आहे हर माण्हू खे बचो ॿाहिरि अचे थो या कोई रिक्शो वग़ैरह गाॾी कहिड़ी बि असांखे वधीक गैस ऐं रोड जी त एतिरी ज़रूरत आहे जंहिं इंतिहा ई न आहे। ऐं असांजी अर्ज़ा गुज़ारिश आहे हमेशह जेको आहे डॉक्टर सराफ सर खे उहो असांजो हल्के MP आहे ऐं नाज़िम साहिबु आहिनि ऐं MNA आहे ऐं असांखे हुननि जी ज़िले जा मालिक आहिनि उहे ऐं हुननि खे अपील आहे त असांजी वॾी में वॾी महिरबानी करे ऐं असांखे रोड जी जेको आहे त मुरमत थिए या नओं ठहे त बहितर आहे। ऐं असांखे वधि में वधि रोड जी त इंतिहा दर्जे जी तकलीफ़ आहे। साम्हूं ॾिसो रिक्शो अचे थो। वालेकुम जीअं त असांजे 4-5 सालनि खां वठी रोड ख़राबु लॻो पियो आहे। जेको आहे ॻोठ पोयों जेको आहे महबूब चनो आहे या अला वधायो आहे। तव्हां पाण ॾिसो था असांजे रोज़ानो जेको आहे गाॾी मोटरसाइकिल पंचर थियनि था। ॿाल बचनि जे करे असां परेशान आहियूं। जेके बि हिन तबिके में वेठा आहिनि साल बि उहो असांजो रोड नथो हले। जीअं त बराए महिरबानी असांखे रोड पंहिंजो ठही मिले करे रोज़ाना असांजो ॿाल बचो परेशान आहे। तव्हां पाण ॾिसो था सूरत हाल असांजो जेको आहे सो उतां ॻोठ लाल भट्टी खां उत्तर तरफ़ जेको आहे रोड वञे थो ॻोठ महबूब चने खां वठी अला वधाए ॻोठ हरदीन जाफ़री ताईं जेको आहे बाक़ाइदे रोड ख़राबु आहे। असांजा राति ॾींहं में परेशान आहियूं। असांजो ॿाल आहे बचो आहे मोटरसाइकिल आहे तव्हां ॾिसो था पाण पंचर थियनि था डेली जेको आहे असां परेशान लॻा पिया आहियूं। हुकूमत खे इहा अपील आहे त बराए महिरबानी करे असां हितां जीअं असांजो ॻोठ भट्टी स्टॉप खां हेठि रोड अचे थो उत्तर तरफ़ जेको आहे थोरी तकलीफ़ आहे हिन रस्ते सां ऐं खोड़ सां चकर रोड आयो आहे जेको आहे मंज़ूरु थी आयो आहे माना सही तरह सां ठहियो न आहे। जेको आहे ठहियो आहे त माना ओड़ो न आहे ठहियो जेको आहे हिनखे साल बि न थियो आहे वरी साॻी ओड़ो थियो आहे साम्हूं पियो आहे। जेको आहे हितां जे साम्हूं आहे असांजा स्कूटर जेको आहे पंचर थिया ॾिसो था तव्हांजा असांजा टायर बि जेको आहे माना गरी दफ़ा ई बस्ट थी जी नाज़रीन तव्हां जेको आहे त हिननि ॻोठणनि जूं ॻाल्हियूं ॿुधण जो चवणु आहे त ही रोड आहे 2010 बोर्ड खां पोइ जेको आहे त उखली पियो आहे ऐं ॾाढो जेको आहे त असांखे अचण वञण में वरी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो थो पए। असांजी जेको आहे हितां चूंडियल नुमाइंदनि खे जेको आहे घुराए अपील आहे त बराए महिरबानी असांखे रोड ठाराए वधीक असांखे मुश्किलातुनि खां बचायो वञे। कैमरामैन कासिर अली टांवरी सां गॾु इमरान अली टांवरी जेकब न्यूज़ मीरपुर ॿरड़ो।